पंहिंजो भाउ सम्झो। मुराद पूरे खानदान जी मूंखे पारत ॾेई वियो आहे। तव्हांजा दुश्मन और चालाक आहिनि। ॿाराणी हुई ऐं मसइलनि खे हल करण मां ख़ूब ॼाणा। तरफ़ हलण खां पहिरियां उहो असांजो सजण आहे या दुश्मन? कंहिं क़िस्म जो को बि हिजाब न कजो के ॾुखे वक़्त में असांजी मदद पिया कयो। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदा हलूं। अचण वारे एपिसोड में छा अब्बास गुलोडाणो बि एंट्री हणण वारो आहे ऐं छा असद कुरैशी बि इन ड्रामे में ईंदो ऐं नेक्स्ट एपिसोड जी कहाणी छा बीहण वारी आहे, सॼी अपडेट्स ॾींदासीं इन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थिए। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तो पहिरियों त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हाणे जेको सोडल ऐं पीरल सिधो शाहनवाज़ ख़ान सां मिलंदा ऐं उन सां हाल वाल कंदा ऐं ॾिसंदा त हू छा असांजे बारे में सोचे थो, छा नथो सोचे, ऐं उन जे मतिलबु ॻाल्हाइण जे लहजे मां सुञाणण जी कोशिशि कंदा सॼणा जा दुश्मन। ऐं उते ॾिसी वठंदा नी की सभई ऐं रहज़न वारनि खे बि ख़बर पइजी वेंदी ऐं रहज़न वारा बि शाहनवाज़ ख़ान ते ज़ोर रखंदा त इन कबूतरनि जो कुझु कर जेका ॿ कबूतर बचा आहिनि बाक़ाइदा जेल में वञी पुगान, न त पोइ असां मंसूर ख़ान वारो कमु न कंदासीं। ऐं मंसूर ख़ान खे त हाणे हटाइण जे लाइ रहज़न जो पंहिंजी बि दुश्मनी थी वई आहे, जेको उन जी इज़त सां मंसूर ख़ान खेॾियो आहे। ऐं इहो ई दुश्मनी जेको आहे रहज़न खे बि ॿोड़ींदी ऐं मंसूर ख़ान सां जॾहिं हू टकराईंदो। ॿी तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मंसूर ख़ान सिधो मुराद वारनि जे घर वेंदो आहे। उतां सभु औरतूं वठी उन्हनि खे चवंदो आहे तव्हां मूं वटि अचे रहो, हू मूंखे मुराद पारत ॾेई वियो तव्हांजे सॼे घर जी। ऐं उन्हनि जूं नियाणियूं टई वठी करे पंहिंजे घर वञी रहंदो आहे ऐं उन्हनि खे दिलासा ॾींदी आहे। उनजी अमड़ बि मंसूर ख़ान जी अमड़ बि ऐं उनखे चवंदी आहे हीउ तव्हांजो पंहिंजो ई घर आहे। ऐं मंसूर ख़ान सोचींदो चवंदो आहे त मूंखे ख़बर आहे कीअं हलणो आहे, मां अहिड़े मसइलनि खे हैंडल करणु ॼाणा थो। उहो पंहिंजी कोशिशि भरपूर कंदो आहे। ॿिए तरफ़ दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे शाहनवाज़ सोडल वारनि जे लाइ कुझु न कुझु क़दम खणंदो।